मुंहिंजो फ्रैक्शन वॾो आहे। न मुंहिंजो फ्रैक्शन वॾो आहे। मुंहिंजो न मुंहिंजो। अहिड़ी तरह झेड़ो करण जो को फ़ाइदो नाहे। असां पंहिंजे फ्रैक्शंस खे कंपेयर करे ॾिसूं था। इहो कीअं? मां ॿुधायां थो। फ्रैक्शन कंपैरिजन यानी ॿिनि फ्रैक्शंस खे पाण में कंपेयर करणु। तुंहिंजो फ्रैक्शन आहे 8 out of 10 ऐं मुंहिंजो फ्रैक्शन आहे 6 out of 10। इन्हीअ लाइ असां ॿिन्ही जे फ्रैक्शंस खे घटि लिखंदासीं। हीअं इहो ॾिसण लाइ त कंहिंजो फ्रैक्शन वॾो आहे। हलो उनखे पिक्चर फ्रेम में कंपेयर कयूं था। डिनोमिनेटर 10 जो मतिलबु आहे हिकु होल फिगर जंहिंजा 10 इक्वल एक्ट्स आहिनि। हाणे मुंहिंजे फ्रैक्शन में 10 मां 6 पार्ट्स शेडिड आहिनि ऐं कुकू जी फ्रैक्शन में 10 मां 8 पार्ट्स शेडिड आहिनि। ऐं फ्रैक्शन खे कंपेयर करण वक़्तु असां ॿिन्ही फ्रैक्शंस जे विच में सिंबल्स इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं ही आहे ग्रेटर देन ऐं ही सिंबल आहे लेस देन ऐं ही इक्वल टू। असां पंहिंजे जवाब में ही सिंबल इस्तेमालु कंदासीं। ग्रेटर देन ही त बदक लॻे थी। वॾे नंबर जे पासे पंहिंजो वात खोले छॾींदी आहे ऐं नंढे नंबर जे पासे पुठ करे छॾींदी आहे। अचो असां अञा कुझु वैल्यूज़ खे ॾिसूं था। हिन ॿिन्ही फ्रैक्शंस खे कंपेयर करे ॿुधायो। कंपेयर द गिवन फ्रैक्शन। ही ट्रिक क्वेश्चन आहे। हिन ॿिन्ही वैल्यूज़ जा न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर हिकु जहिड़ा आहिनि। इन जो मतिलबु आहे हिन ॿिन्ही जूं वैल्यू बराबरि यानी इक्वल आहिनि। त असां हिन ॿिन्ही सां गॾु इक्वल जो साइन लॻाईंदासीं। वाह बिल्कुलु सही। अच्छा हाणे तूं ॿुधाए 2 out of 4 ऐं 1 out of 4 मां कहिड़ो फ्रैक्शन वॾो आहे? Which is the greater fraction? 2 out of 4 और 1 out of 4। छा अव्हां हिन जो जवाबु ॾियण में मुंहिंजी मदद कंदो? जी हा दोस्तो, ॿिन्ही फ्रैक्शंस में डिनोमिनेटर सेम आहिनि ऐं ॿिन्ही फ्रैक्शंस जी न्यूमरेटर्स खे ॾिसो त 2 is greater than 1, so 2 out of 4 is the greater fraction। हिन सां असां greater than जो साइन लॻाईंदासीं। दोस्तो असां त कंपैरिजन ऑफ फ्रैक्शंस सिखी वरितो। हाणे अव्हां बि इन्हनि सवालनि खे सॉल्व कयो ऐं वधीक प्रैक्टिस कयो।